कल जेको आहे उहो पाण हेसि ताईं क्वेश्चन सॉल्व करे विया हुआसीं। अॼु जेको आहे थोरो उन शइ खे अॻिते जेको आहे वधायूं था। हिकिड़ो सुवालु आयो हो, तमामु जेको आहे बहितरीनु सुवालु आहे। हीअ जेके सुवाल आहिनि इहे तक़रीबन जेको आहे उहो 7वीं 8वीं जी जेका मैथमेटिक्स आहे, जेका सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारी आहे, उन मंझां ई जेको आहे उहो सुवालु आहे। पर छा आहे, असां एतिरो वरी जेको आहे उहो घणो ध्यानु न ॾींदा। अचो त हिनखे पाण जेको आहे उहो सवले नमूने सां सम्झण जी कोशिशि कयूं था। चवे थो द सम ऑफ द एजिस ऑफ सईद एंड हिज सन इज 60। हाणे ॿ जेको आहे उहो पीउ पुट आहिनि ऐं सईद जेको आहे उहो पीउ आहे ऐं हुनजो हिकिड़ो पुटु आहे। हाणे उन्हनि ॿिन्हिनि जी जेका उमिरि आहे, असां उन्हनि खे जेकॾहिं जोड़ कयूं था त उहा 60 थी बीहे। If Said's age is double his son's age, then Said's age is what? हाणे ते वरी कंडीशन थो ॾे। उहा कंडीशन कहिड़ी आहे? जेकॾहिं सईद जी उमिरि पंहिंजे पुट जी उमिरि खां ॿीणी आहे, डबल आहे, त ॿुधायो त जेको आहे उहो सईद जी उमिरि केतिरी आहे। हाणे ऑप्शन्स जेके ॾिनल आहिनि 30, 40, 45 ऐं 33.33। हाणे पाण जेको आहे हिनखे क्वेश्चन खे जेको आहे सॉल्व करण जी कोशिशि कयूं था। वेरी इज़ी आहे सफ़ा। पाण हीअं था कयूं त जेको सईद जो जेको पुटु आहे, पाण हुनखे जेको आहे उहो एक्स मञूं था, उहो एक्स आहे। हाणे कंडीशन हुन में जेको आहे उहो असांखे कहिड़ी ॾिनी हुई त पीउ जी वरी जेका उमिरि आहे उहा पंहिंजे पुट जी उमिरि खां ॿीणी आहे। उहा ॿीणी छा हूंदी? उहा डबल एक्स हूंदी, 2x हूंदी, x + 2x। हाणे हीअ जेका आहे पुट जी उमिरि आहे, हीअ मुंहिंजे पीउ जी उमिरि आहे। पर ॿी कंडीशन जेको आहे कहिड़ी ॾिनल हुई? ॿी कंडीशन उहा ॾिनल हुई हिननि ॿिन्हिनि जी जेका उमिरि पाण में जोड़ कयूं था त उहा 60 थी बीहे। हाणे हीअ जेका आहे सा हिकिड़ी इक्वेशन ठही वई। हाणे हीअ हिकिड़ो एक्स, हीअ 2x, हिननि ॿिन्ही खे पाण में जोड़ कयोसीं त हीअ थिया 3x। 3x बराबरि आहिनि 60 जे। वरी जॾहिं 3 हेॾे मल्टीप्लाई में आहे, हेॾे वेंदो त डिवाइड में वेंदो। त x = 60/3। 3 जो टेबल जेको आहे उहो 60 ते 20 टाइम्स लॻो। तो सईद जे पुट जी उमिरि जेका आहे सा निकिरी आई। पुट जी उमिरि आहे 20 ऐं 20 जो डबल कयूं त कंडीशन ॾिनल हुई त हुनजी डबल आहे। 20 हुनजो कयूं त उहा निकिरी ईंदी 40। तो असां वटि जेको आहे उहो ऑप्शन में पाण ॾिसूं त 40 जेको आहे उहो बिल्कुलु करेक्ट ऑप्शन आहे। बी ऑप्शन जेको आहे हुनजो बिल्कुलु सही आहे। वरी हुन खां पोइ हिकिड़ो क्वेश्चन आयो, द एंड पॉइंट्स ऑफ द डायमीटर ऑफ अ सर्किल आर a -5, 6 and b 3 - 4। द सेंटर ऑफ द सर्किल इज लोकेटेड एट। हाणे हिन में जेको आहे असांखां पॉइंटूं थो पुछा करे। हिकिड़ो डायमीटर आहे, हिकिड़ो सर्किल ठहियलु आहे। हीअ जेको आहे उहो सर्किल ठहियलु आहे, सर्किल जो जेको आहे उहो हीअ डायमीटर आहे। हाणे हिन जूं पॉइंट्स आहिनि, हिकिड़ो हीअ ए पॉइंट्स आहे, एंड पॉइंट्स आहिनि। हिकिड़ो हीअ ए आहे ऐं हेॾां जेको आहे उहो बी आहे। हाणे पुछा थो करे असां कंदा हिन जो सेंटर किथे लोकेटेड कंदो। हाणे सेंटर कढण जे लाइ हमेशह इहो हूंदो आहे त असां हुनजो अधु कयूं त सेंटर निकिरी ईंदो। त जेकॾहिं हाणे हिन जो फार्मूलो छा हूंदो, उहो सफ़ा सिंपल आहे। उहो कहिड़ो आहे? ए पॉइंट्स ऐं बी पॉइंट्स, हिननि जो असां अधु कयूं। अधु कीअं कयूं? x1 + x2/2, y1 + y2/2। ॿिन्हिनि खे अधु कयोसीं त ॿिन्हिनि जूं पॉइंटूं निकिरी ईंदियूं। हाणे हिन जो जेको आहे उहो पहिरीं पॉइंट x1 जेको आहे उहो आहे -5 प्लस हिन जी पॉइंट जेका आहे उहो आहे 3/2 ऐं y1 हिते पाण ॾिसूं घणो आहे, y1 6 आहे प्लस हिते अचूं y2 -4/2। सो ही 3 प्लस जा आहिनि ऐं -5 जेको आहे उहो माइनस जो आहे। इन जो मक़सदु इहो आहे त तव्हां वटि 5 रुपया जेको आहे उहो कर्ज़ु आहे, जंहिंमां तव्हां 3 रुपया कर्ज़ु चुकाए छॾियो त अञा तव्हां ते 2 रुपया कर्ज़ु आहे। सो -2/2। हिते तव्हां वटि 6 रुपया मौजूदु आहिनि, जंहिंमां 4 रुपया तव्हां ॾेई छॾिया, बाक़ी जेके आहिनि सो 2/2। तो 2 जो टेबल -2 ते लॻंदो त -1 जेको आहे उहो रिमाइंडर बचंदो। हिते 2 जो टेबल 2 ते लॻो त वरी हिते 1 जेको आहे उहो रिमाइंडर बचंदो। जेको हीअ असांजो जेको आहे उहो सेंटर जेको आहे हिते लोकेट करे थो। किथे लोकेट करे थो? -1 ऐं 1 ते। हाणे इहो ॾिसूं इहो करेक्ट कहिड़ो आहे। उहो जेको आहे बी बिल्कुलु करेक्ट आहे, -1 1। हीअ जेको आहे उहो बी असांजो हिते करेक्ट आहे। उन खां पोइ चवंदा हिकिड़ो क्वेश्चन आयलो, द डिस्टेंस अराउंड द 2 डायमेंशनल क्लोज्ड शेप इज कॉल्ड। हाणे 2 डायमेंशनल क्लोज्ड शेप छा हूंदो आहे? स्क्वायर या मुस्ततील जंहिंखे पाण चवंदा आहियूं, उहो 2 डायमेंशनल क्लोज शेप हूंदो आहे। ऐं हुनजे चौधारी जेको ही शेप जे चौधारी जेको डिस्टेंस हूंदो आहे, हिनखे असां छॾींदा आहियूं पेरीमीटर। पेरीमीटर अंग्रेजी में पेरीमीटर चइबो आहे, सिंधीअ में असां हिनखे छॾींदा आहियूं अहातो। कंहिं बि जॻह जो जेको आहे उहो चवंदा आहिनि अहातो केतिरो आहे।
यानी हितां खां वठी इहे जेका हिन पॉइंट खां मां शुरू कयां हिन पॉइंट ते वञा, हिन पॉइंट खां वठी हिन पॉइंट ते वञा, हिते हिन पॉइंट ते अचां, वरी वापसि मोटी अचां सेम पॉइंट ते, ऐं जेतिरो बि डिस्टेंस मां कवर करे आयुमि उनखे असां चवंदा आहियूं पेरीमीटर। ॿियो नेक्स्ट क्वेश्चन हुयो, द इंटरेस्ट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ प्रिंसिपल रेट एंड टाइम इज कॉल्ड। हाणे इंटरेस्ट जेको जंहिंखे सवली सिंधीअ में असां चवंदा आहियूं ब्याज, ब्याज जेको आहे उहो छाजे बराबरि हूंदो आहे, ब्याज जेको बराबरि हूंदो आहे उहो प्रोडक्ट छाजे बराबरि हूंदो आहे, प्रिंसिपल वैल्यू जेका असां मूड़ी सीड़ायूं था, रेट, रेट माना ब्याज जी शरह केतिरी आहे ऐं केतिरे वक़्त जे लाइ सीड़ायूं था, उनजो जेको असां वटि फार्मूलो आहे उहो हूंदो आहे इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिंसिपल वैल्यू मल्टीप्लाई बाय रेट मल्टीप्लाई बाय टाइम, ऐं हिनखे असां चवंदा आहियूं सिंपल इंटरेस्ट। सो ए सिंपल इज राइट। अ सेंटेंस, हाणे नेक्स्ट जेको आहे उहो क्वेश्चन हुयो, अ सेंटेंस हैविंग वन और मोर अननोन्स इज कॉल्ड ट्रू सेंटेंस, फॉल्स सेंटेंस, ओपन सेंटेंस, क्लोज सेंटेंस। हाणे का बि अहिड़ी मसावत न हुजे असां वटि को बि सेंटेंस हुजे जंहिंमें हिक खां वधीक जेको आहे उहो अननोन्स हुजनि या हिकिड़ो अननोन हुजे उनखे असां जेको आहे उहो ओपन सेंटेंस चवंदा आहियूं। नेक्स्ट क्वेश्चन हुयो, टू इवेंट्स विद इक्वल चांसेस ऑफ हैपनिंग आर कॉल्ड। हाणे ही प्रोबेबिलिटी जो क्वेश्चन आहे, ॿ वाक़िया थियनि, इक्वल चांसेस हैपनिंग हुजे उनखे असां छा चवंदा आहियूं, उनखे असां जेको आहे इक्वली लाइकली इवेंट्स चवंदा आहियूं। उन खां पोइ आख़िरी हिकिड़ो क्वेश्चन हुयो, द एवरेज इनकम ऑफ वन ग्रुप ऑफ 6 पर्सन इज 50,000 एंड द एवरेज ऑफ अनदर ग्रुप ऑफ 4 पर्सन इज 75,000, द टोटल इनकम ऑफ। हाणे क्वेश्चन में छा थो पुछा करे असांखां, चए थो फर्स्ट ग्रुप इज ग्रेटर देन द सेकंड, फर्स्ट एंड सेकंड ग्रुप्स आर सेम, सेकंड ग्रुप इज ग्रेटर देन द फर्स्ट ग्रुप इज हाफ ऑफ द सेकंड ग्रुप। सफ़ा बिल्कुलु जेको आहे उहो ईज़ी आहे, कहिड़े नमूने असां हिनखे हल करे सघूं था। हिन में चए थो हिकिड़ो ग्रुप आहे हुन में 6 माण्हू आहिनि, 6 माण्हू, ऐं उन्हनि जी जेका एवरेज इनकम आहे उहा 50,000 आहे। हिन जो मक़सदु आहे त असां हिनखे जेकॾहिं 50,000 सां मल्टीप्लाई ॾियूं त 6×5 जेको आहे उहो 30 थींदो, माना 300,000 थींदा। ऐं ॿियो हिकिड़ो ग्रुप आहे असां वटि, हुन में 4 माण्हू आहिनि ऐं हर जेको आहे उहो एवरेज हुननि जी जेका निकिती आहे उहा 75,000 निकिती आहे। हाणे 4 खे जेको 75,000 सां मल्टीप्लाई ॾींदासीं त इहे बि 300,000 थींदा। हिन जो मक़सदु इहो आहे त फर्स्ट इनकम, फर्स्ट ग्रुप ऐं सेकंड ग्रुप ॿिन्हिनि जी जेका इनकम आहे उहा इक्वल आहे। त हिते ॾिसूं पाण त उहो को अहिड़ो ऑप्शन आहे तो फर्स्ट एंड सेकंड ग्रुप्स आर द सेम, सो दैट इज़ वेरी मच राइट। हाणे जेकॾहिं तव्हांखे को सवाल वग़ैरह हुजे या तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में न आई हुजे त तव्हां जेको आहे उहो कमेंट करे सघो था, ऐं जेको आहे कुझु बि सवाल जेको आहे तव्हां पुछी करे सघो था। पेज खे जेको आहे उहो लाइक करे छॾिजो, पंहिंजे दोस्तनि सां गॾु वीडियो जेकॾहिं शेयर कंदव त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। थैंक यू।